कानपुर बहर में कार इल्ज़ाम हेठि क़त्ल जे ख़ौफ़ खां परिणियल नारी वारसनि समेत प्रेस क्लब पहुची वई। ॻोठ कुतुबुद्दीन शरवासण सनम शर वालदेन सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। नारी सनम शर जो चवणु आहे त रवैयो ठीक न हुजण करे साहुरनि जो घर छॾे वालदेन ॾांहुं हली आयसि, जंहिंखां पोइ बासरनि शबीर शर, न्याज़ मोहम्मद ऐं ॿियनि कारहं जो कूड़ो इल्ज़ाम मणियो आहे। मुतासिर नारी जो चवणु आहे त न्याणीअ समेत संदसि हयाती खे ख़तरो आहे। तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ मुहैया कयो वञे। कानपुर महर में कारहं इल्ज़ाम हेठि क़त्ल जे ख़ौफ़ सबबि परिणियल नारी वारसनि समेत प्रेस क्लब पहुची वई। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। कानपुर महर में कारहं इल्ज़ाम हेठि क़त्ल जे ख़ौफ़ सबबि परिणियल नारी वारसनि समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। ॻोठ कुतुबुद्दीन शरवासण सनम शर वालदेन सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। नारी सनम शर जो चवणु आहे त रवैयो ठीक न हुजण करे साहुरनि जो घर छॾे वालदेन ॾांहुं हली आयसि, जंहिंखां पोइ बासरनि शबीर शर, न्याज़ मोहम्मद ऐं ॿियनि कारहं जो कूड़ो इल्ज़ाम मणियो आहे। मुतासिर नारी जो चवणु आहे त न्याणीअ समेत संदसि हयातीअ खे ख़तरो आहे। तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ मुहैया कयो वञे। अहम ख़बर खां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। कानपुर महर में कारहं इल्ज़ाम हेठि क़त्ल जे ख़ौफ़ सबबि परिणियल नारी वारसनि समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन। अहम ख़बर जे हवाले सां कानपुर महर में कारहं इल्ज़ाम हेठि क़त्ल जे ख़ौफ़ सबबि परिणियल नारी वारसनि समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर साहिल काज़ी सां। साहिल, कहिड़ा अपडेट्स ईंदव हिन ख़बर जा? जी बिल्कुल ही खानपुर मार जो लुंड बाज़ार वारो इलाइक़ो आहे। उनजो ॻोठ आहे कुतुबुद्दीन शहर। उनजी रहवासी शादीशुदा नारी आहे सनम शर, जेका पंहिंजे जेका अमड़ आहे भाउ ऐं सौट सां गॾु खानपुर मार में साफ़ रहण एहतजाज कयो आहे। उन दौरान और जेका नारी आहे सनम शर जो चवणु आहे त आउं जेको आहे अटकल 6 महीना पहिरीं हज़ूर बख़्श शर सां मुंहिंजी शादी, हज़ूर बख़्श शर जो रहवासी आहे शाबान शर, उन सां मुंहिंजी शादी थी, पर जेको आहे सो मुड़ुस सां अणुबणत थी ऐं जेको आहे सो असांजी जेका शादी दौरान माना मामला थी आहे। उन खां पोइ आउं साहुरनि जो घर छॾे उनजो रवैयो सही न हो त पंहिंजे माउ पीउ आयुसि। उन खां पोइ जेको आहे सो 72 माण्हू आहिनि, जिन में शबीर, न्याज़ मोहम्मद, लियाकत अब्दुल्ला ऐं ॿियनि जेको आहे सो मूं मथां कारहं इल्ज़ाम आयो। उहो बि मुंहिंजो हिकिड़ो सौट आहे बरकत, ऐं ॿियो बारो नज़र मोहम्मद, उन मथां कारहं जो कूड़ो इल्ज़ाम आयो आहे। जेको आहे सो उन नारी जो चवणो त मुंहिंजी जेका हयाती आहे उहा ख़तरे में आहे। तहफ़ुज़ ॾेई मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। जॾहिं त जेका नारी जमड़ आहे उन जेका मुमल जो नालो आहे, उनजो चवणु आहे त मुंहिंजी न्याणी खे धमकियूं मिली रहियूं आहिनि, तंहिं करे जेको आहे सो पुलिस अख़्तियारियूं इन मामले जी नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कनि। साहिल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।